जॾहिं वस हूंदी पोइ भली फोतगी किथे बि थिए, पर फातिहा करण लाइ माण्हुनि जा ड्रम लॻी वेंदा, वॾा वॾा मैदान बि सोढ़ा लॻंदा। पर हिन वेचारीअ जी क़िस्मत, 4 कांधी बि मस थिया। लॾे विया मुंहिंजेरी, लॾे विया, ॻोठनि जा ॻोठ वीरान थी विया। इहो शुक्र कर जो असां 4 कांधी मौजूदु हुयासीं, न त इहो पहिरियों चकर थिए हा जो असांजे वेड़े में दफ़नाइण जे वक़्तु हिकिड़ो कांधी खुटल हुजे हा। टिबा, इहो त माईअ जो नसीबु हुयो। भला इहो ॿुधाए, इहा बीमारी ॿियनि माण्हुनि खे त कोन लॻंदी? टिबा, इहो सोचे ॿुधाए, जेकॾहिं बीमारी विचड़ंदड़ आहे न, त पोइ माण्हू उन जो ख़्यालु रखे। न मुंहिंजेरी, इहा बीमारी विचड़ंदड़ न आहे, बाक़ी तप ऐं बुखार जी मौसम आहे, छो त हर माण्हू खे थिए थो। माई खे तप न पर बुखनि मारियो आहे। घटि मानी खाइण जे करे वीचारी कमज़ोर थी वई, ऐं मथां वरी बीमारी, वीचारी कीअं सट सही सघंदी। हाणे उमेद ऐं आसरो आहे रांझनि में। रांझनि कुझु न कुझु ज़रूरु वठी ईंदो। हाणे जेतिरो बि आणींदो असांखे घणो थी वेंदो, अधु वेड़ो त ख़ाली थी वियो। बुख असांखे क़बूल आहे, पर मालिक साईं रुगो असां सभिनी खे बीमारियुनि खां बचाए। बाक़ी जेके 4 माण्हू बचा आहिनि, किथे उहे बि बीमारी जे वर न चढ़ी वञनि। ओ मां, ॾिस पंहिंजे पीउ खे, किथे पाणी लधुस या न? अम्मा, पाणी सभु ख़तम थी वियो आहे। दुआ कर त बाबा किथां पाणी ॻोल्हे अचे, या त हितां को काफ़िलो गुज़रे, न त हिन बयाबान में कुकू करे मरी वेंदासीं। ख़ुदा करे त बाबा पाणी खणी अचे। हाणे त विख बि चूरी नथा सघूं। हिम्मत कर, बाबा चए पियो त हुन पार पाणी जो हिकिड़ो चश्मो आहे, पोइ उते सभु हली ड्रो करे पाणी पीअंदासीं। हिम्मत साथ छॾे वई आहे अम्मा, हाणे त विख बि नथी चुरी सघे। मालिक साईं, तू ही का भलाई कर, तू ही का मेहर कर, तू ही असांजे बेड़े के पार कर, असां ते रहम कर मुंहिंजा मौला। छा तोखे टेम ई ख़बर पए थी? न, पोइ छा जे लाइ बाबा हिन में जातियूं पाणे कोशिशि थो करे? मूंखे अॻे इंतज़ारु थकाए थो आहे यार। साहब वेहो भला कुर्सी ते। यार खादवानी खे सम्झा, ए तेरे वेतर तो परेशान करे। अड़े बेवकूफ़, साहब चए थो परेशान आहियां, थको न आहियां। यार कमाल थी वियो, चवे थो त थको आहियां, वरी कुर्सी खणी आणी ॾिनी मां, चए थो थको न आहियां। साहब जो भला छा मसइलो आहे? यानी मिंड मची वेंदी त पोइ हर भरू इंतज़ारु करण जी केॾी ज़रूरत आहे? काॾे वेंदी, हेॾी ईंदी न। ॾे ख़बर डडा, काॾे निकिरण जो प्रोग्राम? कावड़ा तमीज़ सां ॻाल्हि आहे। इहो डडड़ा छा आहे? अड़े यार, इहो मां थोरे ई पियो चवां, इहो त तोवारी संगत पई चए त शहर में खाई खाई डड्डो थी पियो आहीं। चल यार कामरा, वो तो आहे नी बेवकूफ़। अरे तूं बि उन्हनि वांगुरु बेवकूफ़ वारी क्यों करी? अरे यार, वो दिलजा साफ़ अथई, असां त उन्हनि खे पाणी जी सलाह न कई, वो त तोखे ज़बरदस्ती चांहि जे लाइ वठी पिया वञनि, जॾहिं त शहर बसां जो ऐं चांहि जी सलाह वरी हू पिया कनि। हाँ यार, कहिड़ी बि उन्हनि में बुख ऐं बदहाली छो न हुजे, पर महिमान नवाज़ी में तो दिलजा साफ़ अथई,
अजब जेकर असां हुनजे तरफ़ हलंदासीं न त हू असांखे जीअं में जायूं ॾींदा, जीअं में जायूं। हाणे हू तोखे हुतां तड़े कढंदा, तुंहिंजी औकात ॾिसी चुका आहिनि। हाणे इहो न सोच एतिरी इज़त तोखे कोन मिलंदी, हुन जे अॻियां पंहिंजी इज़त किराए चुको आहीं। कमरान छा कयां, मुंहिंजूं के मजबूरियूं आहिनि। तूं हुनजी मदद न कर पर इज़त त लहणनि न। कमरान जेकॾहिं मूं हुनजी इज़त कई न त हू मुंहिंजी गिची में पची वेंदा। मर्ज़ी जो मालिक आहीं, संगत तुंहिंजी आहे, मुंहिंजो छा। कमरान हू मुंहिंजी संगत आहे, हुननि खे फैसब मां पाण कंदुसि। ॿार मुंहिंजे मथां आहे, तुंहिंजे मथां न। ठीकु आहे डॾा, ठीकु आहे। ॾिस यार कमरान, जेकॾहिं ॿीहर इहो डॾा चई न त पोइ ॻाल्हाइण ॿोलाइण खां हलिया वेंदासीं। पुट ॾाढो इंतज़ारु करायो अथई। मुंड मां साहब ही वञे पियो, वरी ही वञे पियो, वरी ही हथ खे ॾिसे पियो, वरी ही वञे पियो, वरी ही वञे पियो। अलाए छा पियो थिएसि। ही वरी छा वाए वाच तरफ़, गेट तरफ़, गेट तरफ़, वरी वाच तरफ़। इंतज़ारु पुट इंतज़ारु, इंतज़ारु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। मां इंतज़ारु पियो कयां न, इन जे करे। बाबा मूंखे बि तव्हां सां मिलण जो इलाही इंतज़ारु हुयो, पर छा कयां मंज़िल डिघी थी वई ऐं पंध ई न पियो खोटे। बाबा तव्हां थकल हूंदो, अंदरि हली आराम कयो। यार कमाल न थी वियो। थकबो त माण्हू उहो आहे जेको काछे मां पंधु करे अचे। ही त पोइ बि गाॾी में आई आहे, हेॾी वॾी गाॾी में पोइ बि थकिजी पई आहे। सलाम बाबा बेटा कुल न पढ़ाओ। मैं रहूंगा ना तो आ गुनाओ। बाबा जेका रब जी रज़ा को बि न सुटारे सघे काका। सभिनी खे रब जी रज़ा ते राज़ी रहणो आहे। राह रबानी ते कॾहिं हूंदे हलणो पवंदो। दुआ है मालिक ईमान ते मौत ले। ॻोठनि जा ॻोठ ख़ाली थी विया आहिनि, असां सम्झो तव्हां हलिया विया हूंदो। सब हलिया विया, पोइ ते सिर्फ़ मुंहिंजो पुट ई मां रहिया हूं। जॾहिं हू निकिरनि पिया अब्बा बीमार थी पियो। कीअं बाबा हाणे त ठीकु आहीं न? बीमारियूं आम थी वियूं आहिनि भाऊ कंडेरा। काका तुंहिंजो पुट जवान थी वियो आहे माशाल्लाह। गुड़ खाईंदे गुड़? न न न मां छो खायां? ॾाढो मिठो अथई, भलाई थींदी। नालो छा अथई? टप्पू। टप्पू बाबा नालो त दादलो रखियोमांसि, पर सभु डब्बू डब्बू था सॾिनसि। सचो ई कांडीरा, मूंखां त मुंहिंजो नालो विसरी वियो आहे। बसि प्यार मां मूंखे बि खटपील चवंदा आहिनि। छोकिरा उथ महिमान जे लाइ चांहि खणी। पाणी 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 अम्मा पाणी अब्बा वियो आहे न, पाणी खणी ईंदो। वियो आहे अब्बा। कान बचंदसि ऐं मां कान बचंदसि। पाणी खां सवाइ कान बचंदसि। तोखे कुझु बि कोन थींदो मुंहिंजी अम्मा। बाबा वियो आहे न पाणी खणनि। बस थोड़ो हौसलो कर, हौसलो कर।
हाणे तव्हांजो काॾे वञण जो इरादो आहे कांडीरा? बकरे जा आबाद आहिनि, जे चओ त कुझु ॾींहं लाइ असां बि हिते रही पऊं। असांजूं अखियूं कंदियूं वादा कांडीरा, जेको हाल आहे ॿाहिरनि जे लाइ हाज़िर आहे। मां खोड़ सारा कम कंदो आहियां काका कड़पील, बकरियूं चारां, रिजूं चारां, कुता बधां, गाह विझां, मानी करायां, ॿियो छा कयां? बाबा माल त रहियो ई न आहे, सभु मरी खती वियो। इहो काका गुड़ खाईंदे? गुड़ तूं खा। ॾाढो मिठो अथई काका, गुड़ जी ख़बर न आहे मिठो अथई। डब्बू तूं काठियूं कजां, असांजा छोकिरा शहर कमाइण लाइ विया आहिनि। काठियुनि जूं भरियूं करे ईंदुसि, पर पहिरियों मानी। ॿियो ॿुधायो वक़्तु कीअं पियो गुज़रेव? कांडेरा मालिक जो शुक्र आहे, बाक़ी सभु मुसीबतूं वाक़ा करे इतफाक़ियूं आहिनि। निकिरण जो कई बार फ़ैसिलो कयोसीं, पर निकिरी न सघियासीं। दाणो पाणी आहे टिबा, अञा हिते दाणो पाणी लिखियलु आहे। उहो बि कॾहिं ख़तमु थी वियो, पर शायदि असांजा पट असांखे नथा छॾनि। हा टिबा, ये वारी ही टिबा, इन्हनि पटनि सां असांजे मन जो रिश्तो जुड़ी वियो आहे, तॾहिं त अञा ताईं असां हिते आहियूं। तुंहिंजे पीउ जो तकिड़ो फ़ैसिलो तुंहिंजो सिर ज़रूरु खणंदो धीअ। ही सिर्फ़ बाबा जो फ़ैसिलो न हुयो अम्मा, तो बि त ज़ोर रखियो हुयो। मूं तुंहिंजे पीउ खे इहो ज़ोर त कोन रखियो त तूं छिके हली असांखे मौत जे मुंहं में विझ। उन ॻाल्हि खां मां तोखे ऐं बाबा खे पहिरियां ई ख़बरदार कयो हो त रेगिस्तान खां टपण मुश्किल आहे, पर बाबा जो ऐं तुंहिंजो कयल फ़ैसिलो ऐं जहिड़ो गुज़िरियल वक़्त त कोन मोटाईंदो न। हाणे अचे बाबा त तव्हां ॿई वेही थधे दिमाग़ सां फ़ैसिलो कयो त अॻियां हलणो आहे या पोइ हिते वापसी मोटणो आहे। हाणे इहो फ़ैसिलो तुंहिंजो पीउ कंदो अमास, मां इहो फ़ैसिलो तुंहिंजे पीउ ते छॾियां थी। जेकॾहिं न मूं इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन तरफ़ हलियासीं त सॼो मसइलो मुंहिंजे मथां अची वेंदो। उन करे जेको फ़ैसिलो तुंहिंजो पीउ कंदो उन तरफ़ हलंदासीं। ऋण में त रोले छॾियो अथई, ख़बर न आहे त हाणे कहिड़ो फ़ैसिलो कंदो। भई सोचियो अम्मा, भई सोचियो, जंहिंमें भलाई हुजे न उहो ई फ़ैसिलो कजो। मुसीबतूं त असांखे वकोड़े वई आहिनि न अम्मा, वापसि हलंदासीं त उते बि त बुख थी पई वाका करे। अॻिते हलण जी का बि ख़बर न आहे त उते वक़्तु ॾुखियो गुज़रंदो या सुखियो। मुसीबत में अची फाथा आहियूं। अम्मा जेकॾहिं असां शहर हलूं, छा तूं उते पंहिंजे पुट पाॾे खे ॻोल्हे सघंदीअं? शहर त समुंड आहे अम्मा, पर ख़ैर उते पाॾे खे ॻोल्हणु नामुमकिन न आहे। अम्मा हिंजो मक़सदु त इहो आहे त असांजी का बि मंज़िल न आहे। घरां त निकिता आहियूं, पर असांखे इहा ख़बर न आहे त असांखे केॾांहुं वञिणो आहे। अम्मा हीअ आहे मोर, ॾुका सटियल इलाइक़े जो माण्हू आहे, शहर में रुणो थो पियो थिए ऐं मुंहिंजी गाॾी सां अॼु टकिरियो, पोइ मां हिनखे हिते वठी आयुसि ऐं हिते हिनखे मूं नौकिरी ॾिनी आहे। पप्पा इहो त तमामु बहितरीनु कमु आहे, हिननि ग़रीबनि खे कमु बि मिली वियो ऐं रहण लाइ छित बि। पर मंडम मां हिते कमु कोन कंदुसि, जॾहिं न असांजो काछो वसंदो फिर मां हितां हलियो वेंदुसि। तोखे केरु बि न रोकींदो, जॾहिं बि तोखे दिलि चवे न त तूं हलियो वञजांइ। जॾहिं मूंखे पघार मिलंदी न फिर मां हितां हलियो वेंदुसि। असांजे वेड़े में तमामु घणो ॾुकार अची वियो आहे, ते हिकिड़ो वेलो खाइनि था, हिकिड़ो वेलो वेहनि था, ऐं मूंखे पघार मिलंदी न पोइ मां सभु पैसा होॾां खणी वेंदुसि। हाणे त उन्हनि वटि वेले खाइण जेतिरो बि अन्न कोन हूंदो। छा सभई उते बुखूं था काटनि? न न मंडम, हिते शहर में न वसायो, पताड़ो, लोलो, पाॾो, गूंगो हिते सभु कमाइण आया आहिनि। मंडम जेकॾहिं मूंखे मुंहिंजा माइट मिली वञनि पोइ मां उन्हनि खे हिते वठी अचां। छा हिते? पर उन्हनि खे हिते छो वठी ईंदे? मंडम जॾहिं हू काछे मां हेॾे शहर कमाइण पिया अचनि न त पोइ मूंखे कोन वठी आया हुया, मां बि उन्हनि खे हिते वठी ईंदुसि ऐं हेॾो वॾो बंगलो ॾेखारींदोमांनि त मां हिते कमु कंदो आहियां। पोइ उनखे ख़बर पवंदी ऐं मंडम उन्हनि जे साम्हूं मुंहिंजी वॾी लय थी वेंदी। ठीकु आहे, तूं पंहिंजनि सां मिल,
ऐं जेकॾहिं उहे मिली वञनि न त पोइ तूं उन्हनि खे दावत खाराए। न मंडम, ये असांजा छोरा ॻोठ जा आहिनि न, ये खाइण जा वॾा छिता अथई। जेकर मां उन्हनि खे दावत ॾींदुसि, मुंहिंजा त सभु पैसा खाई वेंदा, पोइ मां ॻोठ छा खणी वेंदुसि? दावत उन्हनि खे तूं ॾे ऐं जेको बि ख़र्चु आयो न उहो असां पाण कंदासीं। सची मंडम? हा हा सची। मंडम तूं केॾी न भली आहीं। पप्पा ऐं ही केरु आहे? मैडम, मुंहिंजो नालो ख़ादिम आहे ऐं मां भाऊ ख़ालिद जी जाइ ते कमु कंदो आहियां। हू ॻोठु हले वियो, हाणे मूंखे ड्यूटी ते लॻायो वियो। हा बाबा, ही ख़ालिद जी जॻह ते आहे ऐं उनजो भाउ आहे ऐं उनजी जॻह ते कमु कंदो ऐं हिन जो नालो ख़ादिम। इंशाल्लाह मैडम, तव्हांखे मूंखां का शिकायत न मिलंदी। हल केॾी उदासी छाइजी वई आहे। बाबा गूंगा कलाम कलाम हा चए थो जॾहिं वस थींदी त माण्हू मुंहिंजा पनीर खां लही ईंदा, पाणी हूंदा, फसल थींदा, हा न, सरतियूं सहेलियूं पाण में ख़ुशीअ में नच गाना कंदियूं, कुॾंदियूं, घड़ा पाणी जा खणी भरी ईंदियूं, हा न। बाक़ी आख़िर में रड़ गई न उहा ई थी त जॾहिं वरी उहो जानवर बि ख़ुशि थींदा बाक़ाइदे। काका वसाया तो हिन जो राग सम्झो आहे, पर भलो थियो तो राग बंदि कयो, असां सिर पियो खणे। निभागो निभागे खे सभु को हथे सुञाणे, ही हिक ॿिए खे सुञाणे विया, मिली विया पाण में। पाॾे जो नशो त पूरो थी वियो, हाणे ही वेठो कपिड़ो चॿाड़ींदो ऐं गूंगो कलाम चई सॼी राति असांजी निंड फिटाईंदो। ॾचो करे छॾी वसाया, बेवाजिबी कई अथई राग सां, साड़े छॾी। यार गूंगा, तुंहिंजे आवाज़ में ॾाढो दर्द हुयो। अरे जेकॾहिं गूंगो कलाम नच विया था सभु जा सभु जेके हो न उदास वेठा हुजूं, पर मूंखे त अबो मां ॾाढो यादि पिया अचनि। हा यार, लोला मूंखे बि यादि था अचनि अम्मा ऐं बाबा वारा। अरे दिल बथो दिल बथो, बाक़ी थोरा ॾींहं बचा, पगार जीअं मिलंदी सभई गची ॻोठ हलंदासीं। काका वसाया पोइ सची में कोठे हलंदासीं? हा तेरा ॿियो सची में बाक़ी कची ॻाल्हि आहे। अल्लाह अंदर वारा अंदर संभाले, कटन वारा कटन ते सब चार चढ़ी हुआ। बाबा तव्हां आख़िर काके होतू खे वञण छो ॾिनो? जेसीं ताईं आउं अचां तव्हां हुनखे रोके रखो आहे। ओ बाबा, असां होतूअ खे ॾाढियूं मिनथूं कयूंसीं, वॾियूं मिनथूं कयूंसीं बाबा, पर पंहिंजे ज़िद तां लथो कोन। मुचेरी समेत असां सभिनी औरतुनि होतू खे ॾाढियूं मिनथियूं कयूंसीं, पर होतू असां कंहिंजी बि न ॿुधी। बेचारी नाज़ा ॾाढी उदास हुई, हू त हितां वञण जो नालो बि न पई वठे। चयोसींसि त रांझण वियो आहे त कुझु न कुझु ज़रूरु खणी ईंदो। अदा नाज़ा वञण वक़्तु तुंहिंजे लाइ मूंखे नियापो ॾी वई हुई, चई वई आहे त रांझण ईंदो ऐं मूं लाइ पुछा कंदो, त उनखे चइजांइ त मां उन पंध ते निकिती आहियां जिथे पैरनि जा निशान नाहिनि बीहंदा। रांझण जे पहुचण खां पहिरियां रेगिस्तान जी वारी मूंखे गी वेंदी। मुंहिंजे रांझण खे चइजांइ त मुंहिंजी यादूं वारी जे मुठ जीअं वहाए छॾे। उन चरीअ खे कहिड़ी ख़बर त हूअ मुंहिंजे लाइ वारीअ जी मुठ न, पर मुंहिंजी दिलि मथां उकरियल रत जूं उहे लकीरूं आहिनि जेके मुंहिंजे पूरे वजूद में गर्दिश कनि पियूं। हिन साह जे सॻे टुटण सां छा उहो मूंखां विसरी वेंदी? जेकॾहिं हूअ विसरी वई त रांझन बि मरी वेंदो। बाबा पोताक ते वेही वेही थकिजी पियासीं, हाणे हितां आया घरनि जे साम्हूं, अञा ताईं त केरु मानी वारो ज़ाहिर ई कोन्हे।
बुक लगी आ बा उठे घर में हूं त नी बकड़ा सब पाण तैयार करे खाईंदा असा के वरी हम थोड़ी दा चा जेकर न होजन त पोइ असांखे हित बि बुख ते रहणो पवंदो जा। अरे बाबा बूढ़ो थई न गीते में जब मोला भूख लॻई त पियो चट्टी से बाबा उहो त खीसे में पियो हूंदो आहे जहिड़े टाइम बुख लॻंदी आहे चटी थो न चूसी थो आहियां। अरे रोटी पहुचे तो उनखां पुछूं था त कुझु तयारु कयो अथनि या हेल्प बुख ते आयो। मूंखे ख़बर आहे तव्हां मानी जो पुछंदा हूंदो। मां मुजेरी जे घर थियो पियो जां या रब तयार बि थिए ऐं मुजेरी खणी थो अचे तव्हांखे या पसंदि आहे? अरे बाबा या त पसंदि आहे त पोइ हलो हलो हो त अॻिते मुजेरी मानी खणी थो अचे। हलो हलो भलाई थींदी। मुंहिंजी ॻाल्हि गोर सां ॿुधो हथ हथ में ॾेई हिक ॿिए खे मज़बूत करे हलिजो। इहे न हिक ॿिए खे हथ निकिरी विया त पोइ हिक ॿिए खे ॻोल्हियो कोन लभंदासीं। अचो हा हलो। अरे ख़्याल कजो हे ॿई ले अथव ले जा हे फासाईंदव निकिरो 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 हलो हा हलो। काका मुजेरी हितां कंहिंखे मोकिलियो त पके मां कुझु वखर वठी अचे जीअं असांजा कुझु ॾींहं सुकून सां गुज़रनि। बाबा सामान लाइ खरपी लाइ टिबे खे मोकिलियूं था। अधु अहिड़ो ख़ाली थी वियो आहे। जेको वखर ईंदो महीनो आराम सां हली वेंदो। इन वखर खे पूरो महीनो हलाइणो आहे ऐं मथां इहे छोकिरा बि शहर ते विया आहिनि कमाइण जे लाइ। कुझु टका उहे बि खणी ईंदा। हा वदा हाणे अलाह कंदो वक़्तु सुठो गुज़रंदो। मालिक साईं कंदो त रोज़ीअ में बरकत थींदी जीअं बुख ऐं बदहालीअ खां असां बची वञूं। महलाइतो वखर लाइ वञो राति जे वेले लाइ घर में कुझु बि कोन्हे। मुंहिंजे कुझु मूं वटि टका पिया आहिनि चओ त पोइ कुझु हिननि सां रलाए छॾियां। बाबा इहा त सुठी ॻाल्हि आहे। नेकीअ जो कमु आहे। कुझु न कुझु मदद थी पवंदी। इन करे असां टारे रखिया हुआसीं। एतिरा टका तव्हां वटि आया किथां? घोड़ो गाॾी खपाए आयो हुउसि न। रोज़ी का मालिक ॾींदो। खरपी लाइ बाबा उहे त तुंहिंजी रोज़ीअ जा पियल आहिनि। रोज़ी मालिक ॾींदो। जॾहिं हुन ज़िमो कयो आहे त पोइ परेशान छो थियूं? काका मूं तव्हां सां नाइंसाफ़ी कई इन जे करे मूंखे माफ़ कजो। न असां दिलि में कयो आहे न माफ़ी घुर। बाक़ी उहो ॿुधो न अथई त घर में ॿ ठिकर ठहकंदा आहिनि। मालिक साईं कंदो ईअं न थींदो। वसाया पादा लोला गूंगा यार यार बीहो तो सही। यार तव्हां सभु हिते आया हो। असां हिते हुजूं या हुते हुजूं तंहिंमें तूं चओ छा बा? मां बि हिते ई कमाईंदो आहियां। मां त सभिनी खे इहो ॿुधाइण पियो चाहियां। कहिड़ी कारखाने ते कमाईंदो हुई? नालो हूंदुसि? न न हिकु वसाया कारखानो नाहे। वॾो बंगलो आहे। तमामु वॾो बंगलो आहे। बंगलो सफ़ा साड़े छॾी। हा हा बंगलो। हा हा गूंगा तमामु वॾो बंगलो आहे जिते मां कमु कंदो आहियां। पर ॿुधो बाक़ी खाईंदो किथे सुम्हंदो किथे? उते सुम्हंदो आहियां उते खाईंदो आहियां उते ई पीअंदो आहियां। ख़बर अथव मुंहिंजो जेको साहब आहे न उहो तमामु भलो आहे। इहो तुंहिंजे साहब वारो बंगलो असांखे घुमाईंदे? सभिनी खे बंगलो घुमाईंदुसि। मां सभिनी खे बंगलो घुमाईंदुसि। हा न न हिन सां न ॻाल्हाइजो। अबा हिन वेरे में न बेहयाई कई ऐं समूरनि ॻोठ वारनि हिन खे ॻोठ मां कढी छॾियो
पोइ असां हींअर हिन सां ॻाल्हाईंदासीं त पोइ वरी इहे ॻोठ वारी असांजे कावड़ बाबा। हा पाॾो सही थो चवे, तोसां ॻाल्हाइण न घुरिजे। मां तव्हां खां माफ़ी घुरां थो न, सभिनी खां माफ़ी घुरां थो। वरी जॾहिं ॻोठ हलंदासीं न उते बि सभिनी खां माफ़ी घुरंदुसि। यार नायो माफ़ कयो न। तुंहिंजी ग़लती अहिड़ी आहे, तोखे केरु बि माफ़ कोन कंदो। हलो हलो छॾियो हिनखे। भला तव्हां किथे कमु कंदा आहियो? न न तूं तॾहिं लही भाउ, असां तोखे कुझु कोन ॿुधाईंदासीं। अचो हलो हलो अचो हलो। बसि आया गोगा, हो मुंहिंजा यार, हो मुंहिंजा जिगर। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।